नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे मटियारी खां ख़बर ॾींदा आहियूं त मटियारी मीडिया फोरम ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़ख़्मी बणियल मोहम्मद अली अबड़ो ॿुधायो त असां फैमिली समेत पंहिंजी ज़री ज़मीन ते आया हुआसीं त एसएचओ शाहकाट आदम अबड़ो जी मौजूदगी में बेगुनाह तशद्दुद कयो वियो। असांजी ज़मीन आहे, असांजे फसल खे नुक़सानु पहुचायो वियो, असां ते हमलो करे असांजे गाॾियुनि खे पिणु नुक़सानु रसायो वियो। ज़मीन जो कोर्ट सॻोड़ी में पिणु केस हलंदड़ आहे ऐं असांखे स्टे ऑर्डर बि मिलियल आहे। एसएसपी मटियारी हरूभरू जवाबदारनि जे दूर भरण लाइ असां सां इंसाफ़ करे जवाबदार, जंहिंमें फ़िरोज़ अली, माशूक अली, एहसान अली, एजाज़ अलावा असांजो खोसो समेत 40 खां वधीक नामालूम जवाबदारनि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं हमलो कंदड़नि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। असांखे ज़ख़्मी करे छॾियो आहे। शाहकाट पुलिस एसएचओ ॾिसंदा रहिया जॾहिं त पुलिस जी निगरानी में असां ते तशद्दुद कंदा रहिया ऐं मूं समेत मुंहिंजे पुटु हमद हुसैन ऐं मुंहिंजो वॾो भाउ इमदाद अबड़ो ज़ख़्मी थिया। वरी शाहकाट पुलिस गिरफ़्तार बि असांजे भाउ शौकत अबड़ो खे कयो आहे। ही किथां जो इंसाफ़ आहे? मटियारी पुलिस अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध, वज़ीर आला सिंध, IG सिंध समेत आला ऑफिसरनि खे गुज़ारिश था कयूं त असांखे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।